मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। शिद्दत 3 ॾहाई 2 रिकॉर्ड कई वई आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मलीर, गडाब, काठोर, कायदाबाद, लांडी सुपर हाईवे ऐं ॿियनि हंधनि ते ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिद्दत 3 ॾहाई 2 रिकॉर्ड कई वई आहे। राति 8:50 ते आयल ज़िलज़िले जी गहराई 12 किलोमीटर रिकॉर्ड कई वई आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। कराची मां मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। शिद्दत 3 ॾहाई 2 रिकॉर्ड कई वई आहे। अवां ख़बर शेयर कंदासीं। कराची खां मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया आहिनि। शिद्दत 3 ॾहाई 2 रिकॉर्ड कई वई आहे। मलीर, गडाब, काठोर, कायदाबाद, लांडी सुपर हाईवे ऐं ॿियनि हंधनि ते ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिद्दत 3 ॾहाई 2 रिकॉर्ड कई वई आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। राति 8:50 ते आयल ज़िलज़िले जी गहराई 12 किलोमीटर रिकॉर्ड कई वई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कराची मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा महसूस कया विया आहिनि। शिद्दत 3 ॾहाई 2 रिकॉर्ड कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आमिर सुपरो खां। आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आमिर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। कराची जे मलीर वारे इलाइक़े में ज़िलज़िले जा झटका महसूस किया विया आहिनि। मलीर, कायदाबाद, सादी टाउन में भी ज़िलज़िले जा झटका महसूस किया विया आहिनि। ज़िलज़िले जी जेकी शिद्दत आहे उहा 3.2 ॿुधाई वञे पई रेक्टर स्केल ते। ज़िलज़िले जी जेकी गहराई आहे उहा 12 किलोमीटर ॿुधाई वञे पई। मुख़्तलिफ़ जेके मलीर जा इलाइक़ा आहिनि, ज़िलज़िलो उते मर्कज़ रहियो आहे। जेके मलीर ऐं भरपासे जा माण्हू आहिनि उन्हनि जे कुझु जॻहुनि खे बि ॿुधायो वञे पियो त नुक़सानु पहुतो आहे, पर हिन महिल के बि जानी नुक़सान जा इतला न आहिनि। पर मलीर समेत जेके ॿिया इलाइक़ा आहिनि उते जेके रहायशी आहे उन्हनि पारां ज़िलज़िले जा झटका महसूस किया विया आहिनि। महिरबानी अवां जी।